दर के हैं मोहताज, ये शजरो हजर ये जिन्नो बशर सब तेरे दर के हैं मोहताज। वह वह सखी तेरी सखा सुबहान अल्लाह सुबहान अल्लाह। वह वह सखी तेरी सखा सुबहान अल्लाह सुबहान अल्लाह। रात में अल्लाह ताला यो सैर करायो ता जो खबर पवे तो इसका वारा के रहन मञण वारा के रहन। अल्लाह के खबर आ तो आशिक अण ॾिठे भी ईमान आणी तो आ। मोहब्बत वारो इहा पुछा न कंदो आ। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं पाण ऐलान नबूवत फरमायो, जंहिंखे बि पाण दावत फरमायूं, उन्हनि सभिनी मौजज़ा घुरिया। कंहिं कहिड़ो इज़हार कयो, कंहिं कहिड़ो इज़हार कयो, लेकिन जॾहिं अल्लाह पंहिंजे प्यारे दोस्त यारे गार सैयदना अबू बकर सिद्दीक़ जे दरबार में फरमायो, ऐ मुंहिंजा अबू बकर सिद्दीक़, मां तोखे ॿुधाए त मां अल्लाह जे तरफ़ां नबी बणिजी आयो आहियां, मां अल्लाह जे तरफ़ां रसूल बणिजी आयो आहियां। तूं मुंहिंजे रिसालत ते मुंहिंजी नबूवत ते ईमान आणी थो त सैयदना अबू बकर सिद्दीक़ जंहिंजी मोहब्बत तां क़ुर्बान मुंहिंजा प्यारा को हीलो को बहानो को ॿियो इज़हार न। अर्ज़ कयूं कहा सिद्दीक़ ने आमन्ना व सद्दक़ना, कहा सिद्दीक़ ने आमन्ना व सद्दक़ना। मेरे मौला मेरे आका आमन्ना व सद्दक़ना। तो मोहब्बत वारा मुंहिंजा प्यारा दोस्तों ईमान आण वारा हूंदा। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इहो राज़ न में रखियो। ॿियो राज़ इहो जेकॾहिं अल्लाह जो महबूब ॾींहं में सैर करे हा, मुंहिंजा प्यारा सिज नाज़ करे हा, महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम मुंहिंजी रोशनीअ में सैर कयो, मुंहिंजी रोशनीअ में तफ़रीह फरमाई। जेकॾहिं चंड जी चांडोकी में अल्लाह पंहिंजे महबूब खे सैर कराए हा त चंड चवे हा मुंहिंजी चांडोकी कम आई, या दुनिया चवे हा। पर मुंहिंजा प्यारा दोस्तों अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पोएं हिस्से में ऐं 27 जी रात में चंड ज़ाहिर कोन थींदो आहे। अहिड़ी रात में महबूब खे सैर कराए आले सुन्नत वल जमात जे अक़ीदे जो इज़हार फरमायो, उन जी तस्दीक फरमाई त मुंहिंजे महबूब खे कंहिं बि रोशनी जी ज़रूरत न आहे, मुंहिंजे महबूब खे सिज चंड जी रोशनी न आहे, बल्कि कद जाअकुम मिन अल्लाह नूर, मुंहिंजो हबीब ख़ुदि नूर नाला नूर आहे। सिज भी मुझे महबूब जे दर जो मोहताज आ, त सिज भी मुझे मुस्तफ़ा जे दर जो मोहताज आ। या अय्युहन नबियो इन्ना अरसलनाक शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा दाइयन इलल्लाह बिइज़्निही व सिराजम मुनीरा। ऐ गैब जी ख़बर ॾींदड़ प्यारा नबी, असां तोखे शायद मुबश्शिर नज़ीर दाइयन इल्लल्लाह बणाए त मोकिलियो आ। सारी दुनिया खे चमकाईंदड़ सिज ऐं चंड चिराग बणाए मोकिलियो आहे। अल्लाह जे महबूब खे कंहिं बि रोशनी जी ज़रूरत न हुई, न सिज जी ज़रूरत हुई, न चंड जी ज़रूरत हुई। हज़रत सैयदना उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था त मां महराज वारी रात सुतो पियो हुउसि पंहिंजे घर में, रात डिघी थी, मां ख़्यालु कयो सिज उभरी वियो आहे, ॾींहुं निकिरी चुको आहे। मां उथण जी कोशिशि कई त वाक़ई हर तरफ़ रोशनी ही रोशनी ही। उथण जी कोशिशि पियो कयां त ग़ैबी आवाज़ आयो, उस्मान सुम्ही पियो, अञा सिज कोन निकितो आहे, अञा ॾींहुं ज़ाहिर कोन थियो आहे। अल्लाह जो महबूब जे लामकान जो सैर करणु निकितो आहे। हे सभु रोशनी मुहम्मदुर रसूलुल्लाह जी आहे। लिबासे आदमी पहना जहाने आदमी समझा, लिबास आदमी पहना जहाने आदमी समझा, मुज़म्मिल पहन के आए हैं तजल्ला बन के निकलेंगे।
मुझा प्यारा दोस्तों अल्लाह जा महबूब करीम पान नूर नाला नूर जंहिंखे कंहिं ॿिए रोशनी जी ज़रूरत न हुई बल्कि आला हज़रत अज़ीमुल बरकत मुजद्दिद दीन व मिल्लत मौलाना शाह अहमद रज़ा खां फाज़िल बरेलवी रहमतुल्लाह तआला अलैह फरमाइनि था अल्लाह जा महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मस्जिद हराम खां निकिरी वादिए मक्का रे अचन था पया रब करीम जी ज़ात बाबरकात फरमायो ऐ सोना जॾहिं मां आदम अलैहिस्सलाम खे पैदा करे रहियो हुउसि मूं मलाइकनि खां मशवरो वरितो त मां आदम खे औलाद आदम खे पैदा कया या न तव्हांजो रायो कहिड़ो आहे उहे चवण लॻा हा ऐ असांजा रब तुंहिंजी तस्बीह हमदु सना जे लाइ असां मलाइक खोड़ आहियूं इनखे पैदा न कर उनजी औलाद खे पैदा न कर फितना कंदा फसाद बर्पा कंदा लेकिन मां उन्हनि खे चयो इन्नी अअलमु मा ला तअलमून ऐ मलाइको जा रमज़ मां थो ॼाणा उनजी तव्हांखे ख़बर न आहे उनजो तव्हांखे इल्मु न आहे ऐ मुंहिंजा सुहिणा महबूब रमज़ तो मुस्तफ़ा जी रखियल हुई इन ॻाल्हि में यो राज़ तूं ई महबूब आहीं लिहाज़ा हज़ार हा पर्दा तुंहिंजे हुस्न जे मथां वञ ऐ मुंहिंजा महबूब अॼु उन्हनि पर्दनि मज़ा हिकिड़ो पर्दो लाया त मां मलाइकनि खे ॾेखारियां त मूं आदम अलैहिस्सलाम खे औलाद आदम खे पैदा कयो आहे त सको हिन मुंहिंजे महबूब करीम जो आहे असल मकसद मुझे महबूब जो अचण हुयो दुनिया में मुझे महबूब खे आणो मकसद हुयो इन जे लाइ मूं आदम खे भी पैदा फरमायो औलाद आदम खे भी पैदा फरमायो सुना अॼु हिकु पर्दो लाया इन्हनि मलाइकनि खे ख़बर पए अल्लाह जो महबूब छा आहे मुंहिंजा प्यारा मुंहिंजे सुहिणे महबूब हिकु पर्दो जो खयो आहे सुभान अल्लाह आला हज़रत फरमाए जंहिं वक़्त में मुंहिंजा महबूब वादी मक्का में पहुता हज़ारुनि जे तादाद में मलाइक हा हर मलाइक जे हथ में नूरानी चिराग हुयो नूरानी दियो हुयो मदनी ताजदार जीअं जो मुंहिंजा प्यारा वादी मक्का में तशरीफ़ फरमा थियो जेके भी जन्नती चिराग ॾिया हा सभु विसामी विया सभिनी ते आमिना जे लाल जो नूर ग़ालिब अची वियो आला हज़रत फरमायो बुझ गई जिसके आगे सभी मशअले बुझ गई जिसके आगे सभी मशअले शम्मा वो लेके आया हमारा नबी शम्मा वो लेके आया हमारा नबी सबसे आला ओ वाला हमारा नबी अपने मौला का प्यारा हमारा नबी खल्क से औलिया औलिया से रसूल खल्क से औलिया औलिया से रसूल और रसूलों से आला हमारा नबी और रसूलों से आला हमारा नबी तो मुझा प्यारा दोस्तों मुझे महबूब खे सिज जी रोशनी जी ज़रूरत न हुई चंद जी रोशनी जी ज़रूरत न हुई मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नूर जे इज़हार करण जे लाइ अल्लाह ताला जी ज़ात रात जे अहिड़े हिस्से में सैर करायो जंहिंमें सिर्फ़ ऊंधा ही हुई हज़रत भिटाई घोर फरमायो उन ऊंधाई में जॾहिं अल्लाह जो महबूब ॿाहिरि निकितो पाण फरमाइनि था खणी नेण खुमार मां जनाज़ कयाऊं नज़र सूरज शाखूं झकियूं को माण्हू कमर तारा कतूं ताइब छा मुंहिंजो देखींदे दिल भर पोइ झको थियो न जोहर मुंहिंजे जान बजे त जमाल से
ऐ मुझा प्यारा दोस्तों, हेना हजरत सुल्तान आरफीन, आरफन जो सुल्तान, आरफन जो बादशाह सखी सुल्तान मोहम्मद बाहू रहमतुल्लाह अलैह तो फरमाए, चढ़ चना तू कर रुशनाई, तारे तेरे जिक्र करेंदे और तेरे जिहाद कई चल चढ़ दे साडे सजना बाज अंधेरा जॾहिं चंड निकिरी आसमान जे मथां सितारनि जी अंजुमन में आयो, आरफन जे बादशाह फरमायो, ऐं चंड सितारनि जी झुरमट में निकिरी फ़ख्र न कर, तो जहिड़ा लख करोड़े उभरनि पर मुझे आमना जे लाल सां मट न भाया। जेकॾहिं मदीने वारो साईं, जेकॾहिं मदीने वारो महबूब ज़ाहिर न थिए हा, तो जहिड़ा सिज जहिड़ा हज़ार निकिरी पवनि हा, दुनिया खे रोशन न करे सघनि हा। मूंखे दोस्तनि फरमाइश कई त बाबा मेहर अली शाह खे यादि कजे। मुंहिंजा प्यारा दोस्तो, इन ई राति जे लाइ पाण बि इज़हारे अक़ीदत फरमायूं, मोहब्बत जो इज़हार फरमायूं। फरमायूं कोई मिसल न मेरे जानी दी, कोई मिसल न मेरे जानी दी, है रब कसमा खांदा है ओदी चढ़दी जवानी दी, ओदी चढ़दी जवानी दी। एक अज़ीम शान मुझा प्यारा दोस्तों आशिक़ रसूल ऐं मुझा अज़ीज़ दोस्तों सैयद सगोरे जो मोहब्बत जो इज़हार आहे। गॾिजी पढ़ो, साईं जी निगाह करम थींदी, बेड़ा पार थी वेंदा। है कोई मिसल न मेरे जानी दी, कोई मिसल न मेरे जानी दी, है रब कसमा खांदा है ओदी चढ़दी जवानी दी, ओदी चढ़दी जवानी दी। है कोई पानी भर आईया, कोई पानी भर आईया, कोई पानी भर आईया। हज जे तरफ इशारो आ, उम्रे जे तरफ इशारो आ। बाबा मेहर अली शाह तो फरमाए, मां जॾहिं मके मदीने जो नज़ारो कयो, हज जो भी नज़ारो कयुमि त मां उम्रे में भी नज़ारो कयो, पोइ मूं पक ॼाती त हे हज हे उम्रो सिर्फ़ बहानो आ, खजूर जो बहानो आ, आबे ज़मज़म जो बहानो आ। मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो, हे सफ़ा मरवे जो बहानो आ, काबे जे तवाफ़ जो बहानो आ, अरफ़ात जे मैदान में भीड़ जो बहानो आ। मुझा प्यारा दोस्तो असल में पान था फरमाइल, अल्लाह ताला जी ज़ात इन हज खे आड़ में रखी, उम्रे खे आड़ में रखी, असल में आशिक़नि खे सॾे पंहिंजे महबूब जो हुजरो ॾेखारियो आहे। अचो मुझे महबूब जो हुजरो ॾिसी वञो, जिते मुझो महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम रही वियो, जिते मुझे महबूब करीम मुझे ला तकलीफ़ूं बर्दाश्त कयूं, उहे शहर ॾिसी वञो जिन में मुझे करे मुझे महबूब पखे पत्थर लॻा। उहो वतन अची ॾिसी वञो जंहिंमें मुझे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम मुझे ला तकलीफ़ूं बर्दाश्त कयूं, मसाइब बर्दाश्त कया। अचो अचो उहा सरज़मीन ॾिसी वञो, उहो हुजरो ॾिसी वञो। अल्लाह ताला जी साईं तव्हांखे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़ो ॾिसण नसीब फरमाए। चओ आमीन। है रसूलुल्लाह जे रोज़े जो, रसूलुल्लाह जे रोज़े जो हुजा दरबान मदीने में, चवे थी दिल त दिल बर जो हुजा मेहमान मदीने में। अखियुनि वेही ॾिसां रोज़ो हुजनि नज़रूं निज़ारनि में, हुजनि नज़रूं निज़ारनि में। ओ मुनारनि में वेठो न्यारियां
मुनारन में वेठो न्यारा मिसल मस्तान मदीने में चवे थी दिल त दिल भर जो हुजा मेहमान मदीने में।